प्रियालो हर साल जीअं हिन साल भी प्रियालो इन जे आसपास समेत पूरी सिंध समेत साल के किंगरी में क्लास चौथे का 8वीं क्लास ताईं जा सालाना पेपर शुरू थी विया आहिनि। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खोसा जलबाणी ते सेंटर मुक़रर। खोसा ऐं हुनजे सादिक अली बलोच, मोहम्मद उस्मान बलोच, सैफुल खान बुर्दी, दगाणो खान जलबाणी जे गवर्नमेंट स्कूल जे क्लास चौथी ऐं पंजी जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं इम्तिहानी सेंटर ते पहुतल। शागिर्द इम्तिहानी सेंटर ते पेपर ॾियण में मशगूल। क्लास चौथी खां क्लास पंजी ताईं इम्तिहान 7 सब्जेक्टनि जा पेपर जो इम्तिहान वरितो पियो वञे। अॼु समाजी अभ्यास जो पेपर वरितो वियो, सुभाणे उर्दू ऐं जनरल साइंस जो पेपर वरितो वेंदो। स्कूल में सफ़ाई ऐं पाणी जो ख़ासि इंतज़ाम कयो वियो आहे। बाबड़ा वारनि जा कलूर जारी, इम्तिहान दौरान बिजली ग़ाइब। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।